पपन फकीर हलो हाँ पपन फकीर छा हाल आहे सब ख़ैर सिंध पब्लिक सर्विस कमीशन हाँ 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 असल में सिंध पब्लिक सर्विस कमीशन हिकिड़ो इदारो आहे जेको 70 खां अॻु जेको आहे वजूद में आयो हा हा हिन फ़क़ीर हिन इदारे जो कमु आहे त हीअ छा कंदो आहे जो मेरिट ते इम्तिहान वठंदो आहे कमीशन जा इम्तिहान जंहिंमें जेको आहे सो माण्हू इम्तिहान में वेहंदा आहिनि पोइ जेको इम्तिहान पास कंदो आहे उनखे उनजे मुताबिक़ मयार मुताबिक़ उनखे नौकिरी मिलंदी आहे हा हा इहो असुल में ॿालनि वारो डिपार्टमेंट कोन्हे को इहो आहे बल्दिया हा फ़क़ीर बल्दिया में इन करे त जॾहिं खां पीपल्स पार्टी ही 16 सालनि खां इक़्तिदार में आई आहे त इहो बल्दिया में वधीक दिलचस्पी पैदा थी आहे हूअं त सॼी दुनिया खे जे मुल्कनि खे बल्दिया हलाईंदी आहे ठाहींदी आहे हलाईंदी आहे घणो कुझु कंदी आहे पर असां वटि बल्दिया जो अॻु में शुरू खां वठी कमु इहो न रहियो आहे पर पीपल्स पार्टी 16 सालनि में जे इक़्तिदार में आया आहिनि त बल्दिया में पैसो बि जाम हिननि ॾिनो आहे ऐं बल्दिया जे ज़रिए शहर खे कंट्रोल कयो थो वञे त जीअं मुखालफ़नि जे पाड़नि खे गंदो रखियो वञे ऐं हूअं बि उन में जाली भर्ती पोइ थी जंहिंमें वॾेरा जेको आहे सो पहिरियां भंगी भर्ती थिया कुझु वॾेरा जमादार भर्ती थिया पोइ वरी आहिस्ते आहिस्ते वॾेरनि छा कयो जो कमीशन जे ज़रिए वरी उन ते वॾियुनि सीटुनि ते टीओमो सीओमो टीओ फिनांस ऑफिसर इन्हनि ते उन्हनि जेको आहे सो कंट्रोल ॼमाइण जी कोशिशि कई हा हा ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी चाहे थी त हर डिपार्टमेंट में करप्ट माण्हू भर्ती करे ऐं समूरी सिंध खे मुकमल तौर ते जेको आहे सो करप्शन जो घर बि बनायो वञे ऐं उन में जेको आहे सो सॼी सिंध ते कंट्रोल कयो वञे फ़क़ीर तव्हां जहिड़ा वग़ैरह तूं सीओमो कीअं थींदे यार इन जे लाइ डिग्री खपंदी आहे सही ॻाल्हि आहे वॾेरनि वटि डिग्री कोन्हे पर वॾेरनि पैसा त ख़र्च कया न पीपल्स पार्टी जी क़यादत खे 2-3 शयूं खपनि पैसा बि खपनि वॾेरा बि खपनि ईमानदार माण्हूअ जी पीपल्स पार्टी सिंध में ज़रूरत ई कान थी महसूसु करे ईमानदार माण्हू खपे ई कोन थो सिंध खे पीपल्स पार्टी जो मंशूर आहे फ़क़ीर ईमानदार माण्हू हूंदो त वरी उहो आम माण्हुनि जा कम थींदा न हिते ॾिसो था त बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जे नाले ते सॼे क़ौम जूं हिननि मायूं पिनाए छॾियूं आहिनि हा सही हा 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 उन करे हा इन्हनि में छा आहे त हीअ जेके पब्लिक सर्विस कमीशन जा जेके कामोरा रिटायर आहिनि इहे तुंहिंजी सही ॻाल्हि आहे इहे अयूब जे दौर जा हिकिड़ा खड़तल क़िस्म जा रिटायर कामोरा हूंदा आहिनि जेके सॼी ज़िंदगी पंहिंजी नौकिरी सर्विस में सवाइ करप्शन जो कुझु बि न आहिनि कंदा उन्हनि खे खणी हिननि वरी हिते रखियो आहे हाणे इहे छा आहे त करप्शन जा माहिर आहिनि हाणे इन्हनि इहे सेटिंगूं करणु ॼाणनि था पीपल्स पार्टीअ खे इहे माण्हू खपनि नुसरत मंगण हा हा इहो ज़ाहिर आहे जेल जी दाल बि खाई वेंदो इहो बि मेंबर आहे इहो वॾो अलमियो आहे सही ॻाल्हि आहे छाकाणि त मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू रखिया आहिनि न त जीअं मुख़्तलिफ़ शोबनि में पोइ वरी माण्हू खणंदा आहिनि 5-5 करोड़ सहाफ़ियुनि खे बि पंहिंजो हिसो मिलियो आहे सहाफ़ियुनि खे बि हिसो मिलियो आहे मीडिया सिंधी ख़ामोश आहे हुनखे बि हिसो मिलियो आहे ज़ाहिर आहे नौकिरियुनि में हिसो मिले थो इश्तिहारनि में हिसो मिले थो हा 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 फ़क़ीर सही ॻाल्हि आहे ज़ाहिर आहे वॾेरनि जा ॿार ऑफिसर थींदा त पोइ वरी छा आहे त उहे सहूलियतूं पैदा थींदियूं न पीपल्स पार्टी जे लाइ करप्ट तरीन इन्हनि जो घेरा थियणु खपे इन्हनि खे ॿुॾी मरणु खपे इन्हनि बेशर्मनि खे शर्म ई कोन्हे इन्हनि खे फ़क़ीर तुंहिंजी पेट पिरा तो इन्हनि खे कुझु कोन कंदी को लानतान सॼी सिंध लॻी पई आहे इन्हनि खे इज़त भरिया कामोरा ॾोटनि पोटनि वारा आहिनि ज़लील पिया थियनि सॼो ॾींहुं माण्हू उन्हनि खे थुकूं पिया हणनि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ज़ाहिर आहे अरबे रुपया हिननि पीपल्स पार्टी जी क़यादत खे ॾिना आहिनि किरोड़े रुपया हिननि खाधा आहिनि वॾेरो पंहिंजी ले ख़ातिर पाण लुटाए थो न भाउ हा फ़क़ीर अदालतुनि में माण्हू वञनि पिया मुमकिन आहे सिंध जी अदालतूं शेख चिली जे रिटायरमेंट खां पोइ मुमकिन आहे त हाणे जा जज जेको आहे सो कुझु हिमत कनि बाक़ी सिंध में कोर्टुनि जो बि लाह निकिरी विया आहिनि इंसाफ़ जी बेगी जेको आहे न उहो इंसाफ़ आहे ई कोन हा फ़क़ीर तूं परेशान न थींदो कर यार तोखे सिंध जो दर्द आहे तूं फ़क़ीर माण्हू आहीं
बाक़ी सॼी सिंध फ़क़ीर करे छॾींदुमि। ठीकु आहे फ़क़ीर, ठीकु आहे, माशाल्लाह। फ़क़ीर पपन हुयो। फ़क़ीर पपन चवे पियो त हीउ छा मसइलो आहे, उनखे मूं सॼो ॿुधायो त हीअ सॼी करप्शन जी कहाणी आहे। ईमानदार माण्हू जेके आहिनि उहे पढ़ी पढ़ी बर्बादु थी विया। थोरा माण्हू जिन खे जेके इम्तिहाननि में पास थिया, हिकु त सिंध जी तालीम बर्बादु आहे, इदारा बंदि आहिनि। हिकिड़नि इदारनि ते जेको आहे चिॿूं वेठियूं आहिनि जेके चोरी करे माण्हुनि जी मेरिट चोरी करे ऐं उहे करप्ट माण्हुनि खे ॾियनि पिया त जीअं सिंध वधीक अञा सफ़र करे। इहो तव्हांजो वोट आहे, तव्हां वोट हुननि खे ॾियो था वॾेरनि खे। वॾेरा तव्हां सां जेका हशर कंदा, गटर जो पाणी तव्हांखे पीआरींदा ऐं पोइ कुते जहिड़ी थिए थी सॼे अवाम सां। ऐं वधीक हिन ते छा ॻाल्हायां। फ़क़ीर पपन ई वॾो लानतान करे छॾियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन वड़ गया।